साथियों, ये सिंधु देश, ये साईं जीएम सर, दोस्तों, एहतजाज, पूरी सिंध में असांजी मरकज़ी कॉल आहे, सिंधी माण्हुनि खे 1800 मुलाज़िमनि जिन खे पंजाब वारनि बरतरफ़ करे हुननि जी रोज़ी खसे छॾी आहे। पंजाब में त हुननि जा मुलाज़िम पका करे रहिया आहिनि, पर सिंधी माण्हुनि जे पेट ते लत, छो जो पंजाब जा 5 पी आहिनि, असां सिंधियुनि जो हिकिड़ो पी आहे। अॼु जीअं सिंधी स्टूडेंट फेडरेशन सिंधी माण्हुनि खे रोज़ी खसण जे ख़िलाफ़ भरपूर लफ़्ज़नि में मज़म्मती करे ऐं असांजो पार्टी जो चेयरमैन मोहतरम बशीर खान कुरैशी अॼु मुज़ाहिरनि जो ऐलान 9 तारीख़ ते ऐं इन खां पोइ कटरबंद ऐं सीसारो कयो ऐलान थींदो, जेको असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। जीअं सिंधु देश, जीअं असांजी ये सिंध जी जल जो आहे त हम जेसी आहे सीनी ऐं सीने में दम, जे देश ख़ातिर ते सर जी कलम लाट भरंदी रहे, साथ हलंदो रहे। दोस्तों, जीअं त पंहिंजो पुरानो मुज़ाहिरो जंहिंखे हाणे पाण मुंतज़िर था कयूं। मुंहिंजो रब जीअं सैयद, जीअं सैयद, मुंहिंजो देश, सिंधु देश, सिंधु देश, बहाल कयो।